कॾहिं कॾहिं त सार जो ॿ लुड़क हार जो, कॾहिं कॾहिं त सार जो ॿ लुड़क हार जो, जॾहिं बि सावणियूं अचनि त छमर अलवट थी नचनि। ईअं न पोइ विसार जो त केरु सुञ में सुतो ऐं केरु रुञ में मोह। शहीद बशीर ख़ान कुरैशी हिकु बेक़रार रूह जो मालिक हो। उन बेक़रार रूह खे मादरे वतन सिंध जी हंज में शायदि अहिड़ो सुकून अची वियो ऐं अहिड़ो करार अची वियो हुजे। बशीर ख़ान सैयद ऐं सिंध जो हिकु आशिक़ ऐं इश्क अबदी हो। इश्क अबदी हो ज़मान ऐं मकान खां, ज़मान ऐं मकान जे क़ैद खां आज़ादु हूंदो आहे। दादा दुर मोहम्मद राजड़ ऐं अली मुआविया जी तहरीर। 7 अप्रैल सिंध जे सकरात शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जो विछोड़ो। ऑल ट्रिब्यूट टू गोर शहीद बशीर ख़ान कुरैशी। ऐं चथो तूं हुए ऐं ऋण अंदरि रातिड़ियूं रोशन हुयूं, तूं हुए ऐं ऋण अंदरि रातिड़ियूं रोशन हुयूं महबूब। सिंध बशीर ख़ान कुरैशी जंहिं जे सीने में दिल बणिजी धड़कंदी। दुआ आहे त अल्लाह पाक हलारे महीने जी सदके शहीद बशीर ख़ान कुरैशी जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए।